अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं। दोस्तों, अॼु मुख़्तलिफ़ अपडेट आहे ऐं दुलाब जा जेका हाणे अचण वारा एपिसोड आहिनि दिलचस्प ऐं सनसनीखेज़ ऐं ज़बरदस्त थींदा नज़र पिया अचनि। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां दुलाब जी हिकु बहितरीनु ॻाल्हि। दोस्तों, मंसूर ख़ान खे हथु कोराए जेको आहे शानवाज़ ख़ान ख़ुशि थी रहियो आहे, लेकिन उनजी ख़ुशी घणो वक़्तु न हली सघंदी। तमामु जल्द मंसूर ख़ान ॿाहिरि अची वेंदो ऐं हू इहो सोचे रहियो आहे त मां दुश्मन पाण में विढ़ाए छॾिया। इहा जेको आहे न ग़म में ख़ुशी बदिलजी वेंदी। शानवाज़ ख़ान जी तमामु जल्द जेको आहे रहज़न खे बि ख़बर पइजी वेंदी जेको मुंहिंजो भाउ मूं जेका असां सां हालतूं थियूं इन जो ज़िम्मेवारु शानवाज़ ख़ान आहे। ऐं अचण वारे एपिसोड में सोडल पंहिंजे पीउ माउ सां बि मिलणु ईंदो आहे ऐं उतां पोइ मिली सलार सां गॾु वापसि ईंदो आहे ऐं उते को न को हिकिड़ी मतिलबु प्लैनिंग ठाहींदो आहे ऐं घर वारनि खे वॉर्न कंदो आहे। ऐं अचण वारा एपिसोड दोस्तों टफ थियण वारा आहिनि कंहिंजे लाइ? मुराद जे लाइ। मुराद जो भाउ थी आहे इन जे करे, लेकिन जो भाउ खे अली ख़ान खे रहज़न वारा मारींदा कोन, इहो दिलि जाए कयो तव्हां। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब जा जीअं जीअं हाणे अॻिते एपिसोड वधंदा वेंदा तीअं तीअं ख़तमु थियण जी तरफ़ वञी रहिया आहिनि, तीअं तीअं कहाणी बि ज़बरदस्त थींदी पई वञे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा चैनल खे ऐं बेल आइकन खे आल ते कंदा, सुठा सुठा कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।